कई इल्तिजा हरणी हज़रत खे मूंखे कर छॾायो शिकारीअ खां अचां खीर पीआरे बचड़नि खे मूंखे मोहलत ॾियारियो मारीअ खां अचां खीर पीआरे बचड़नि खे मूंखे मोहलत ॾियारियो मारीअ खां छोड़े छॾी उते हरणी हिकदम पाक पैगंबर प्यारे हुकुम कयां हरणीअ खे अचु खीर तूं कर प्यारे हुकुम कयां हरणीअ खे अचु खीर तूं कर प्यारे रोड़ी तेज तिखी बचड़नि जे वरी ॾाढो ख़ुशि थी बाग बहारीअ खां रोड़ी तेज तिखी बचड़नि जे वरी ॾाढो ख़ुशि थी बाग बहारीअ खां कई इल्तिजा हरणीअ हज़रत खे मूंखे कर छॾायो शिकारीअ खां मारीअ जी तकरार कयो त्यागो मदनी मुरसल छोड़े छॾियो तो शिकार असांजो दम में हरणी फाथल हे गुफ्ता तेज़ तिखा निकिता बदनीअ खां बेइक़्तियारीअ खां पाक पैगंबर फरमायो आहियां ज़ामिन हरणीअ जो मां ईंदी वरी सा भाॼे ते छॾ तकड़ अजाई नादा पाक पैगंबर फरमायो आहियां ज़ामिन हरणीअ जो मां ईंदी वरी सा भाॼे ते छॾ तकड़ अजाई नादा मूंसां वाइदो करे आ हरणी वरी मोटी ईंदी कंहिं वणतारीअ खां मूंसां वाइदो करे आ हरणी वरी मोटी ईंदी कंहिं वणतारीअ खां मारियो चयो मुंहिंजा साईं कहिड़ी ॻाल्हि था करियो भॼी विया जे झंग जा जानवर कीअं जग से भरियो छो था मूंखे अजाया दिलासा ॾियो वही ॻाल्हि चढ़ी दिलदारीअ खां छो था मूंखे अजाया दिलासा ॾियो वही ॻाल्हि चढ़ी दिलदारीअ खां थोरी घड़ीअ में बचड़नि सूदो हली अचे थी हाज़िर सिकम जा की सिर झुकाई आॾो पाक पैगंबर चई काती कबूल में कंधे पर मां कीअं हटां वफ़ादारीअ खां चई काती कबूल में कंधे पर मां कीअं हटां वफ़ादारीअ खां अजब बीमारी पइजी वियो ॾिसी हाल हक़ीक़त सारी वाजो वफ़ा जो पाक नबी सां आई हरणी बेचारी पढ़ी कलमो उते ईमान ॾेई वियो निकिरी कुफर अंधारीअ खां पढ़ी कलमो उते ईमान ॾेई वियो निकिरी कुफर अंधारीअ खां जानवरनि जो ज़ामिन पयो पाक मुहम्मद अरबी कोन छॾींदो कमर असांखे उम्मत आहियूं हुनजी जानवरनि जी ज़मानत मुस्तफ़ा कई उम्मती जहन्नम रे कीअं वेंदा महबूब साईं फरमायो त तव्हां साहबा खे फरमायो मां उम्मत खां हिकिड़ो वाइदो वठण जो घुरां ॿिनि शयुनि जी उम्मत ज़मानत ॾे घणनि जी जवाब कंहिं चयो मुस्तफ़ा साईं ॿिनि शयुनि जी उम्मत ज़मानत ॾे जन्नत जो ज़ामिन मोहम्मद करीम जन्नत में वेंदो साईं कहिड़ियूं पाण फरमायो त हिकिड़ी ॿिनि चावारनि जे प्यारनि जे विच में ज़ुबान जी मूंखे ज़मानत जो त ज़ुबान ग़लति इस्तेमाल न कंदो ॿियो पाण फरमायो त पंहिंजे शर्मगाह जी मूंखे ज़मानत जो त ग़लति इस्तेमाल न कंदो शर्मगाह जी हिफ़ाज़त ज़ुबान जी हिफ़ाज़त जेको ज़मानत मुस्तफ़ा खे ॿिनि शयुनि जी ॾींदो महबूब साईं फरमायो त मां जन्नत में ज़मानत के जानवरनि जो ज़ामिन पयो पाक मुहम्मद अरबी कोन छॾींदो कमर असांखे उम्मत आहियूं हुनजी जानवरनि जो ज़ामिन पयो पाक मुहम्मद अरबी कोन छॾींदो कमर असांखे उम्मत आहियूं हुनजी सचो मोजिज़ो हरणीअ वारो आहे ॿुधो गज़ल अमाई लगारीअ खां सचो मोजिज़ो हरणीअ वारो आहे ॿुधो गज़ल अमाई लगारीअ खां कई इल्तिजा हरणीअ हज़रत खे मूंखे कर छॾायो शिकार